الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى على خير خلقه حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفعنا لك ذكرك صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जितरा दोस्त आयो जितरी जमात आहे बुलंद आवाज सां वडे आवाज सां ज़ौक़ सां शौक़ सां मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन इला यौमिद्दीन। मुझा दोस्तों प्यारा प्रीम भाईरो अल्हम्दुलिल्लाह पहिरियों पहिरियों खिताब जो हुयो हजरत पीर तरीक़त सैयद शुजाउल हक़ शाह दामत बरकातुहुल आलिया जो याद आए तव्हां के हुया जेके बाद में आया हुया शायद उन्हनि खे उहे ॻाल्हियूं यादि न आहिनि ऐं मां चवां पियो त निचूड़ सॼे बयाननि जो ऐं हिन महफ़िल जो ऐं मक़सद असुल शाह साहब बयान करे विया हुया। शाह साहब चयो त 1400 सालन खां वठी इहा ख़ुशनसीबी कंहिंखे नसीब न थी आहे त मदीने वारे साईं जे अबे ऐं अमड़ जे उर्स मुबारक जे हवाले सां हेड़ो सुहिणो इज्तिमा सजाए इहा ख़ुशनसीबी वाहिद तव्हां जे मुर्शिद खे मिली आहे। इहा महिरबानी तव्हां जे पीर कामिल खे मिली आहे जंहिंखे अल्लाह हिम्मत ॾिनी आहे जंहिंखे अल्लाह चूंडियो आहे जंहिंखे अल्लाह धुणियो आहे इन जे लाइ त तूं मदीने वारे साईं जे अबे ऐं अम्मा जो तज़किरो करे दुनिया खे ॿुधा। हबीबन करीमन फरमायो इन अल्लाह अस्तफानी अल्लाह मूं मोहम्मद करीम के चूंडियो वा मुझे घराने के अल्लाह मुझे ला चूंडियो वा मुझी जमात के मुझे ला चूंडियो अथई या रब जी मां चूंड आया खुदा जी इज्जत जो कसम क़यामत ताईं रब जी चूंड हलंदी रहंदी। हर के ज़बान में या हिम्मत ना है हर के इंसान जी या औकात ना है जो मुस्तफा या महबूब जी घराने अबवेन या आले करीम जो तज़किरो करे सके। अल्लाह चूंडींदो वा ज़बान के हिम्मत ॾींदो वा कलम के ताकत ॾींदो वा जेके गॾिजी अल्लाह जे हबीब उन जे अबवेन उन जी आल उन जे असहाबन जो तज़किरो करे ॿुधाईंदा आहिनि। मुझे पीर के अल्लाह चूंडियो वा अल्हम्दुलिल्लाह इन सदी में खुश नसीब आयो तव्हां के अल्लाह या नेमत कोन ॾिनी अल्हम्दुलिल्लाह जेतरी शुक्रगुज़ारी अल्लाह जी कयूं घटि आहे अल्हम्दुलिल्लाह या नेमत मिली आहे त हिन आस्थाने वारनि खे मिली आहे। फैसलाबाद साईं मुंहिंजा दिलबराबाद सालेआबाद करमाबाद जे आशिकन करमपुर जे मोहब्बत वारनि पांधीड़नि खे मिली आहे जो अॼु असांखे अल्लाह जे हबीब जे मुस्तफ़ा जे अबे ऐं अम्मा जे ज़िक्र ॿुधण जे लाइ जमा कयो वियो आहे। सुभान न चई सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह। महबूब त पाण रहमत आहिनि मदीने वारा साईं पाण त अल्लाह जी सरापा रहमत आहिनि। महबूब जी रहमत मिले पई पर मदीने वारे जो अबो बि रहमत आहे। चओ सुभान अल्लाह। ध्यान मुड़िया मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो चओ सुभान अल्लाह त पढ़ा बस साईं जन अची विया आहिनि मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि बाक़ी 5 मिंट आहिनि। साईं जन फरमाइनि था रहमतुन जी रिदा वालिदे मुस्तफा बा खुदा बा सफा वालिदे मुस्तफा
है रहमतुन जीरिदा वालिदे मुस्तफा बाखुदा बासफा वालिदे मुस्तफा गजी चोर बाखुदा बासफा वालिदे मुस्तफा ओ जे को खत्मे रुसूल सो तुझो नस्ल जे को खत्मे रुसूल सो तुझो नस्ल या अबा मुजतबा हथ मथे खणी गजी पढ़ायो या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा या अबा वालिदे मुस्तफा खुदा जी इज्जत जो कसमा माओ पियो कंहिंखे मिठे पीर जहिड़ो बच्चो मिलियो कंहिंखे रोज़े धणीअ जहिड़ो बच्चो मिलियो कंहिंखे गौसे पाक जहिड़ो बच्चो मिलियो कंहिंखे मुइनुद्दीन अजमेरी जहिड़ो पुटु मिलियो कंहिंखे दाता अली हुजवेरी जहिड़ो पुटु मिलियो कंहिंखे लुआरीअ वारे लाल जहिड़ो बच्चो मिलियो कंहिंखे भिटाईअ जहिड़ो कंहिंखे कलंदर जहिड़ो बच्चो मिलियो कंहिंखे दिलबर साईं जहिड़ो पुटु मिलियो सुभान अल्लाह पर खुदा जी इज्जत जो कसम हर अब्बा हिक पासे कर हर पिया हिक पासे कर वाह जो शान ओ मुझा राणा मदीने वारा तुझे अबे जो वाह शान मदीने वारे जे पी जो मुझे लजपाल नबी जे अबे जो जेके बच्चो मिलियो एड़ो बच्चो मिलियो जंहिंजे चेहरे जा कसम अल्लाह खणे एड़ो शान वारो बच्चो कंहिंखे कोन मिलियो जंहिंजे बच्चे के खुद अल्लाह फर्शन ता घुराए अर्शन ते विहारे फरमाए तो तू बदू रूबरू वेह त तू मुखे ॾिसी मां तोखे ॾिसां सुभान को केड़ी केड़ी कुनियत सदाए को केड़ी कुनियत सदाए वाह हजरत अब्दुल्ला जो तू अबू मुहम्मद बणियो आहे या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा बाखुदा बासफा वालिदे मुस्तफा ओ दिलबर साईं ते करम राणा रहम गुरजे रहम दिलबर साईं पंहिंजो नालो ॾिनो हर को पंहिंजे ज़हन में तसव्वुर करे ओ हिन जमायत ते करम रहम घुर्जे रहम दर तुझे जो गदा ओ दर तुझे जो गदा वालिदे मुस्तफा हे जमात दर तुझे जी गदा सुना वालिदे मुस्तफा रहमतुन जीरिदा वालिदे मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझी केड़ी औकात है मुझी केड़ी हैसियत है जो मदीने वाले साईं जे अबे अम्मा जो शान बुधाए सका ज़बान त खुलंदी मुझे पीर दिलबर साईं जी अल्लाह तमा दरवाजे वारा थोड़ो अग्या वधी अचो मस्जिद में वनी वियो अदा लाउड वारा मस्जिद में तुझो आवाज घटा मेहरबानी करे फुल आवाज दी बयान थींदो दिलबर साईं जी ज़बान राजी वेठे हो भुख त कोन लगी आ नंगर भी तैयार है दरवाजन ते मु चैनी पासन का नंगर रखाए छो बस जिया दुआ थी मिठो पीर मुझो सुनो दुआ घुरंदो उन का बाद में इंशाल्लाह नंगर तकसीम थींदो साईं जन फरमायो तो रूहानी नंगर वठण जो टाइम आ अल्लाह कंदो घरन में खोट कोन इंदी एड़ा बिरयानियों भत गोश्त वारा अल्लाह ता 24-12 महीना खाराइंदो रहंदो तवा जे कुन्ने में कदे खोट कोन इंदी अज त मुझे महबूब जे अब्बे अम्मा जो जिक्र बुधी सीना ठारी सुभान मुझो अमड़ियों भेनरूं मुतवज्जे थियन सब गौर फिक्र सा मदीने वारे जे अब्बे अम्मा जो शान बुधो बिला ताखीर मुझो मुर्शिद दिलबर साईं असा जे अकायद जो मुहाफिज असा
असांजे सीननि जो मुहाफ़िज़, असांजे बच्चन ॿारनि जो मुहाफ़िज़, असांजी जिंद, असांजी जान, असांजो ईमान, असांजो इक़ाम, असांजो दिलबर रहबर सुणो दिलबर साईं ईंदो, असांजे कल्बनि खे मुनव्वर फरमाईंदो। ज़िक्र कयो अल्लाह